अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ सां गॾु मां आहियां अली जाफ़री सोलंकी ऐं मां आहियां किरण सुमरो। सभ खां पहिरीं ख़ासि ख़बरूं। वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर चयो आहे त सिंध जे ॿेटनि ते शहर अॾण में सिंध हुकूमत रुकावटूं विधियूं। वॾनि शहरनि ते दबाउ घटाइण लाइ नवां शहर अॾण ज़रूरी आहिनि। लाहौर तां बार घटाइण लाइ रावी नाले सां नओं शहर अॾे रहिया आहियूं। गुज़रियल ॾींहुं उमरकोट जे तालके कुनरी में ख़ालिद कॉलोनी जे रहवासी हाज़िर सर्विस पुलिस कांस्टेबल वज़ीर ख़ासकेली जे पुट इंटर जे शागिर्द हमज़ा ख़ासकेली के पुलिस तरफ़ां पिस्टल चोरी जे मुबैना तशद्दुद जो निशानो बणाइण ख़िलाफ़ ख़ासकेली बिरादरी जी औरतुनि समेत थाणे ऐं नेशनल प्रेस क्लब आॾो धरणो एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। सेनेट में अक्सरियत बावजूद अपोजिशन के शिकस्त। हुकूमत स्टेट बैंक तरमीमी बिल मंजूर कराइण में कामयाब। सादिक संजरानी जी सदारत हेठि इजलास दौरान नाणे वारे वज़ीर शौकत तरीन स्टेट बैंक तरमीमी बिल पेश कयो। हक़ में 43, मुखालफत में 42 वोट पिया। कराची दुआ मंगी में अगवा जो केस जवाबदार फरार थियण वारे मामले जो केस दाख़िल। फिरोजाबाद थाणे ते दाख़िल FIR में 2 पुलिस एहलकार ऐं जवाबदार ज़ुएब कुरैशी नामज़द। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।